Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. हे त ॿुधाए जो मुंहिंजी धीअ कराची कॾहिं अची में? पापा मां कराची नथी अची सघां, सॉरी। हर उहा औरत चाहे उहा झोपड़ी में रहंदी हुजे चाहे उहा महल में रहंदी हुजे हुनखे हिकिड़े शरीक हयात जी ज़रूरत हूंदी आहे। अच्छा, तव्हां वठी आया हुआ न मुंहिंजे लाइ हिकु शरीके हयात जेको तव्हांजी धीउ सां मोहब्बत जा कूड़ा वाइदा करे के ॿी सां गॾु भॼी वियो हो। अॼु हिकु आम माण्हू खे इहो अहसासु थियो आहे त उहो ख़ासि न आहे। ख़ासि थियण जे लाइ डिग्री या कंहिं क्वालिफिकेशन जी ज़रूरत न आहे, बल्कि ज़रूरत आहे हिकु ख़ासि माण्हू जी सिफ़ारिश जी जेको मूंसां टकराइण जी कोशिशि कंदो आहे हुनजो अंजाम सुठो न हूंदो आहे। असांखे पुलिस खे धोखो ॾेई ऐं फ़हीम खे आज़ादु कराइणो आहे। इन कम जे लाइ वो है तो जाओ किताबें लेकर आओ, पढ़ाई करेंगे। सॉरी सर, अब्बू ने बोला कल से नहीं आइएगा। मां सेठ अब्दुल जब्बार जी कंपनी में कम कंदुसि। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।